हिकिड़े भक्त वटि भगवान राधा कृष्ण ईंदा, कीअं ईंदा ख़बर अथव? कथा ॿुधायूं संतन की उहे जेॾीमहिल कृष्ण कृष्ण जाप कंदा, हरे कृष्ण भगवान जो महामंत्र जाप कंदा, त भगवान कृष्ण न ईंदा, राधा रानी ईंदी। चओ हरे राम। भाई कृष्ण नाम तो जपे त राधा रानी हली ईंदी। राधा रानी जा दर्शन थिया, अहो भाग। वरी हाणे राधा रानी जो नाम जपे, श्री राधा श्री राधा श्री राधा, त केर हली चे? भगवान कृष्ण हली चे। हिकु ॾींहुं ॾाढो उदास वेठा, ॾाढो उदास। राधा रानी ओॾी महिल आई, कृष्ण कृष्ण जाप कनि पिया, उदास वेठा। राधा रानी आई, राधा रानी पुछे थी, अरे प्यारा तू उदास आ? तोखे वृंदावन में वास मिलियो आ, जुबान ते तुंहिंजे कृष्ण नाम आ, साक्षात युगल सरकार तोखे अची दर्शन था ॾियनि, पोइ बि तू उदास आ? छाजे लाइ तू उदास छाजे लाइ आ? उन भक्त बि ईअं ई चयो, चई हा राधा रानी मां ॾाढो उदास आहियां। कृष्ण तो जपिया त राधा रानी थी हली चे, राधा राधा तो जपिया त कृष्ण तो हली चे। तव्हां ॿई हुते ही रहो न जाते रहो था। चओ हरे राम। हेॾे छो था हली चो बार बार? मूंखे नाम त जपण ॾियो, इन लाइ मां परेशान आहियां। तव्हां मूंखे ठीक सां भक्ति नथा करण ॾियो। चओ हरे राम। राधा रानी भी हैरान थी वई, करे एड़ो भी भक्त आहे? हा तव्हां हिकु कमु कयो, तव्हां ॿई, हिकु त तव्हां हिकु कोई हली तो अचे त ॿिए खे बि त दुख थींदो हूंदो। मान लो राधा रानी तव्हां मूं वटि आया आहियो त भगवान कृष्ण खे अकेले छॾे आया आहियो, उनखे दुख न थींदो? हे सच्ची घटना। चओ हरे राम। मान लो केॾी महिल कृष्ण हली ईंदा मूं वटि, ऐं तव्हां हुते अकेला वेठा हुजो, तंहिंखां तव्हां ॿई बढ़िया वैकुंठ में वेहो, उते वेही करे भक्तनि खे संतनि खे दर्शन ॾियो, असांखे हिते भजन करण ॾियो। चओ हरे राम। अहिड़ा बि संत थिया आहिनि, ॿुधायो, जिन भगवान जे भक्ति खे एॾो महत्व ॾिनो आहे, छो जो उहे सम्झनि था कि वृंदावन हिकिड़ी न आहे, हिकिड़ो ई उहो स्थान न आहे जाते भगवान मिलंदा आहिनि। हर सत्संग उहो स्थान आहे जाते भगवान सहज मिली वेंदा आहिनि। चओ हरे राम। हर कथा, कंहिंजे घर में भी अगर कथा हलंदी हुजे न, घर जे आंगन में भी, तो उते भी भगवान मिली वेंदा। बस कथा हुजे, भगवान जो कीर्तन हुजे, प्रेम हुजे भाई। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। श्री कृष्ण